अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर निगार गुलाम नबी मुराई साहब भलीकार। मुराई साहब, गिलगित में इलेक्शन्स थियूं आहिनि, उनखां पोइ पीपल्स पार्टी 10 सीटूं खटियूं आहिनि ऐं नवाज़ लीग पोइ वरी आज़ादु उम्मीदवार। पीपल्स पार्टी जी ख़्वाहिश आहे त नवाज़ लीग सां हुकूमत जोड़िजे हुते। इहो हिकिड़ो मॉडल आहे जेको 2024 में इलेक्शन्स थियूं, उहो साॻियो रिपीट आहे। हुन में नवाज़ शरीफ़ जी वधीक सीटूं हुयूं, हिन में पीपल्स पार्टी जी वधीक सीटूं आहिनि। ऐं अलाए छो फ़ैसिले करण वारनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असां गिलगित बल्तिस्तान में जेको हिन भेरे पावर शो कयो आहे या कुझु माण्हुनि ते पाबंदी विधियूंसीं जेके इंडिपेंडेंट कैंडिडेट्स आहिनि अचण ते, जी हा, इहे शयूं पाकिस्तान जे लाइ केतिरियूं फ़ाइदेमंद साबित थींदियूं मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ख़ासि तौर ते इन्हनि ॿिनि, हिकिड़ो कश्मीर, ॿियो गिलगित बल्तिस्तान। गिलगित बल्तिस्तान ते हिंदुस्तान अॼु बि क्लेम थो करे थो असांजो आहे। जी हा, ठीकु, कश्मीर ते त कोन थो क्लेम करे, पर हुन ते करे थो। सही। त असां उन्हनि पर्टिकुलर उन एरिया खे, उन्हनि माण्हुनि खे अहिड़े ज़ोन में रखूं या अहिड़े रखूं जो असां मां मुतमइन हुजनि या असां मां ग़ैर मुतमइन न हुजनि। मौजूदा हालतुनि में हू तमामु वॾो एहतजाज कयो उतां जे माण्हुनि, ऐं ख़ासि तौर ते जेको कश्मीर वारी एक्शन कमेटी, उनजे जी मथां हा, जेको एक्शन थियो आहे, ऐं असां जंहिंजे मथां एक्शन वठूं था उहो ग़ैर मुहब वतन थियो वञे ऐं उहो दुश्मन मुल्क दुश्मन थियो वञे। बदकिस्मती आहे। जी हा, मूंसां अॼु मूं लंडन हिकिड़े दोस्त सां ॻाल्हायो, चई त इहे कश्मीरी अॻु में जॾहिं हिंदुस्तान वारे कश्मीर जे कश्मीरियुनि ते ज़ुल्म थींदो त इहे झंडा उते खणी वेंदा, एहतजाज उते कंदा। हाणे इहे एहतजाज पाकिस्तान हाई कमीशन जे साम्हूं पिया कनि, इहे कश्मीरी जेके पाकिस्तान साइड जा कश्मीरी आहिनि। मूंखे अलाए छो इहो थो चवणो पए त ईअं छो था कयो, छो भला माण्हुनि खे आज़ादी ॾियो, माण्हुनि खे आज़ादु फ़ैसिलनि करण जो मौक़ो ॾियो, ऐं उन सां घटि में घटि माण्हू त मुतमइन हुजनि न। रुॻो ॾंडे सां त कमु कोन्ह थींदो न। असांजे मुल्क में ॾंडे जो ज़ोर वधीक आहे, तंहिंजे करे मां अपसेट बि आहियां, परेशान बि आहियां त हिन मुल्क जो अलाह ख़ैरु करे। असां 72 साल 72 थिया आहिनि न, अञा वधीक थिया जी आहिनि, हा, 72 खां मथे थी विया मथे आहिनि, थिया आहिनि, 74 मथे साल 78 साल, जी 78 हा, साल। 78 सालनि में असां पंहिंजो अञा ताईं मामिलो ठीकु न करे सघिया आहियूं। असां पंहिंजो घरु ठीकु न करे सघिया आहियूं। बलूचिस्तान में जेकॾहिं असां आज़ादु माण्हुनि खे आज़ादी जो हक़ नथा ॾियूं, ॻाल्हाइण जो हक़ नथा ॾियूं, त उते वेदा थी विया वञा। ज़ाहिर आहे माण्हू जी हा, आज़ादी जे लाइ विढ़ंदा। ठीकु, सिमिलरली KP के असांजो ठीकु न आहे, उते बि परेशानियूं आहिनि पाकिस्तान जे लाइ। तव्हां गिलगित बल्तिस्तान खे बि एड करे छॾियो, तव्हां कश्मीर खे बि एड करे छॾियो। सो इहा जेका इलेक्शन आहे, सा इलेक्शन बेसिकली उन्हनि उहो ई मॉडल जेको पाकिस्तान जो मॉडल हो 2024 जे इलेक्शन जो, साॻियो मॉडल उते रिपीट थियो आहे। फ़र्क़ु रुॻो इहो आहे जो हिते पीपल्स पार्टी लीड कयो आहे, हिते पाकिस्तान में नवाज़ लीग खे लीड करणु ॾिनो वियो। जी हा, वक़्तु आहे त अखियूं खोलियूं। बाक़ी ॿिली ॻाल्हि ॿुध, गिलगित बल्तिस्तान जूं इलेक्शनूं पंहिंजी जाइ ते, पर उन चटी माना पाई आहे सिंध जी चटी, सिंध जे सिंध जे गिलगित मथां। बल्तिस्तान जी इलेक्शन। अदा खणूं किसो, पंजाब में पीपल्स पार्टी खे माण्हुनि कढी छॾियो, माण्हुनि वोट न ॾिना, त उतां जे लीडरनि राजा ॿिया जेके बि आहिनि लीडर उतां जी जा, उन्हनि सभिनी चयोसीं असां त पंजाब में पोइ रही कोन सघंदासीं, छो हुकूमत नवाज़ लीग जी आहे, उहे असां सां ज़ुल्म था कनि ऐं असांखे ॾाढो था कनि, असांखे कोटा नथा ॾियनि, नौकरियूं नथा ॾियनि, डेवलपमेंट फंड नथा ॾियनि। पोइ ज़रदारी साहिबु उन्हनि खे जो घबरायो न, मां वेठो आहियां न, तव्हांखे मिलंदियूं नौकरियूं सिंध में तव्हांखे ॾींदासीं। हे जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधो पिया, कमीशन जूं, पासपोर्ट पंहिंजो डोमिसाइल ठहण जूं, सभु ॻाल्हियूं उहे आहिनि। को ग़लति कमु कोन्ह पियो ज़रदारी साहिबु, ज़रदारी साहिबु पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी पियो वधाए पंजाब में, ऐं सिंध जी कोटा ओॾां पियो, सिंध जे माण्हुनि जा हक़ उन्हनि खे पियो थो ॾिए। ठीकु, हाणे गिलगितनि खे बि चए हूंदी त घबरायो न, तव्हांखे नौकरियूं सिंध में ॾींदासीं, तव्हां असांजा ॿाहिरि आहियो, तव्हांखे उते ॾींदासीं। ज़ाहिर आहे हितां जेकॾहिं 10 बि नौकरियूं वेंदियूं त सिंधी माण्हू जो हक़ु वेंदो। जी हा, बिल्कुलु। ठीकु, सो असां पहिरियों मॉडल ॾिठो आहे हुकूमत जो, जंहिं हुकूमत खे परवाह ई न आहे त सिंध जो माण्हू जो हक़ु कहिड़ो आहे, सिंध जे माण्हूअ जा हक़ कहिड़ा आहिनि, सिंध जे माण्हू सां कहिड़ी ट्रीटमेंट करणु खपे। सो अदा आहे गिलगिती बि हिते ईंदा नौकरियुनि में, असांजे ॿाहिरि थी, असांजे डोमिसाइल थी, पंजाबी त गई अचनि पिया, ऐं वरी आज़ादु कश्मीर वारी इलेक्शन में बि ईअं थींदो।
सो ॻाल्हि आहे त असांखे ज़रदारी साहिब खे पावर में रखिणो आहे, पोइ केतिरी बि क़ीमत अदा करणी पए पर ज़रदारी साहिब पावर में हुजे। सही। मुरा साहब, क़ौमी असैम्बली मुखालिफ़ जे अॻवान महमूद खान अचकज़ई बि उहा ई ॻाल्हि कई आहे जेका तव्हां चयो त 2024 वारो हाल थियो आहे, पर 2024 जो हुन इंकिशाफ़ कयो आहे त 40 करोड़नि में हिकु सीट जेको आहे उहा विकामी। उनखां पोइ चए त असां धरतीअ सां मोहबत कंदड़ आहियूं, आइन तहत मुल्क खे हलायो त पाकिस्तान बहितरीनु मुल्क आहे, बहितरीनु मुल्क आहे जे आइन सां हले, हिन में को शक कोन्हे, शाहूकार मुल्क आहे, बहितरीनु मुल्क आहे। जी पर हाणे छा आहे त जॾहिं राकास ईंदो आहे त उहो ऊंदाहे कंदो आहे, राकास त लुटींदो फिरींदो आहे। हाणे राकास वेठा आहिनि, इन करे राकासनि खे पोइ ॻाल्हि बुनियादी तौर ते हीअ आहे त हिननि खे ही वतन पंहिंजो छो थो लॻे, हीअ धरती पंहिंजी छो थी लॻे। हिन धरतीअ सां जेको असां कमु कयो आहे, मूंखे त बिलीव में मां क़ाइद आज़म खां ज़माने खे चवां त क़ाइद आज़म जे ज़माने खां वठी, हीअं कोन्हे त क़ाइद आज़म कुझु चङा कमु कया, क़ाइद आज़म एतिरा ग़लति कमु कया पाकिस्तान ठाहिण खां पोइ हू पंहिंजे पाण खे बैलेंस में न रखी सघियो, न उहे क़दम खणी सघियो जंहिं सां पाकिस्तान जे माण्हुनि खे फ़ाइदो पए। उनखां वठी जेको हले पियो इन डगर ते केसि ताईं सर्वाइव कंदो। 2080 ताईं त असांजी इकानमी ठीकु हुई, उनखां पोइ वरी जीअं आया पीपल्स पार्टी, नवाज़ लीग वारा, IPP ॿियूं फ़ैसिला कया, ग़लति फ़ैसिला कया, रिश्वत जो बाज़ार गरम थी, पाकिस्तान जीअं पोइ हिते आहे। ऐं हिननि खे छो कोन थो सम्झ में अचे, ॻाल्हि नथी अचे। सिंपल फार्मूलो आहे त तव्हां सादगी अख़्तियार कयो, इहे वॾा प्रेसिडेंट हाउस, प्राइम मिनिस्टर हाउस, चीफ मिनिस्टर हाउस, गवर्नर हाउस छॾियो, हज़ार गज बंगले ते अची वियो। तव्हां वाइट हाउस ॾिठो आहे? जी हा, मां वाइट हाउस ॾिसी आयो आहियां, केॾो वॾो आहे, घणा कमरा अथसि। छा अमेरिका जे सदर या अमेरिका जी इकानमी खां वधीक असांजी इकानमी सुपर पावर मुल्क आहे। हा, बिल्कुलु सादगीअ में ई मज़ो आहे न। हाणे तव्हां रहो था, मौजूदु पुराणा जेके ख़लीफ़ा हूंदा हुआ, बादशाह हूंदियूं, बादशाहत हूंदियूं, उन वांगुरु रहो था। ऐं पोइ वरी तव्हांखे फ़िक्र मुस्लमान पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जो कहिड़ो थींदो? तव्हां माण्हुनि जे, तव्हां इंसान जे ज़िमरे मां ई निकिरी था वञो, जॾहिं तव्हांजो ग़रीब गुरबत जे लकीर खां रहंदड़ माण्हुनि जो हक़ु जेको तइदाद आहे वधंदो वञे, ऐं तव्हां पोइ जेको आहे सो तव्हां इहो ई ऐशनि में हुजो, उहो ई तव्हांजा ठठ ठांगर हुजनि त शर्म त अचणु खपे न। बिल्कुलु बदकिस्मती आहे त पाकिस्तान में तिर्ज़ हुकुमरानी अहिड़ो थी चुको आहे जो उन तिर्ज़ हुकुमरानी में शर्मिंदगी आहे माण्हुनि जे लाइ, उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन खे हीउ मुल्क पंहिंजो वतन थो नज़र अचे। सही। मुरा साहब, वफ़ाक़ी बजट हिकु भेरो ॿीहर डिले जो शिकार थी वई आहे, सुभाणे पेश थियणी, वरी चवनि था हाणे 12 जून ते कंदासीं। पोइ ॻाल्हि साॻी आहे, कुझु कोन्हे को। ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे विच में कुझु इशूज़ आहे जेके सेटल थियणा हुआ। उनखां पोइ सूबनि वारो मामिलो बि आहे न, जेको हक़ घुरनि था त बाबा हेतिरा असांखे हाणे 1700 अरब रुपया ॾियो, पोइ NFC अवॉर्ड वारा मामला। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त हिकिड़ी ॻाल्हि त मर्कज़ी जी रीज़नेबल आहे त हुननि ही ॿिन्ही ॼणनि नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी साहिब जूं जॾहिं हुकूमतूं हुयूं त हिननि इहो जेको अरिड़हीं तरमीम आंदी, उन में हिननि पंहिंजा हिसो वधाए छॾियो, मर्कज़ जो हिसो घटिजी वियो। हाणे मर्कज़ जो हिसो घटियो माना फ़ौज ते नेड़े ते लत, फ़ौज चए थी हाणे नेड़े ते लत खणो ऐं तव्हां हेॾे पैसा वधीक ॾियो, असांखे वधीक ज़रूरत आहे। उहो थींदो उहो ई जेको फ़ौज चाहींदी, या वरी ज़रदारी साहिब ऐं नवाज़ शरीफ़ छा चाहींदा त थींदो उहो। हींअर हिन बजट में पैसा वठंदा अरिड़हीं तरमीम खे इग्नोर करे, ऐं उहो ठीकु आहे न, छा आहे। ऐं हिननि खे बि कहिड़ो इतराज़ थींदो, हीउ कहिड़ो पंहिंजे खीसे मां ॾींदा, हले मिड़े ख़ैर पियो हले। सही। मुरा साहब, वफ़ाक़ी हुकूमत नंढनि दुकानदारनि ते हिकिड़ो 25,000 रुपया सालाना टैक्स लागू कयो आहे, पोइ उनखां पोइ ज़ाहिर उन्हनि खे बि जेको आहे हुन में टैक्स जे ज़िमरे में आणनि पिया। कापियूं ऐं कलम बि महांगा थींदा, स्टेशनरी ते जेका सब्सिडी उहा बि ख़तमु कई अथऊं। अदा ॻाल्हि इहा आहे त इहे नंढा दुकानदार पाण अखियुनि सां टैक्स भरनि, ही मुल्क जा वफ़ादार आहिनि, सभु असां वफ़ादार आहियूं न। टैक्स भरनि पिया, ॾिसंदा त असांजो टैक्स ऐशनि में पूरो थो थिए। जी हा, तॾहिं माण्हू टैक्स नथा ॾियनि। दुनिया जे जंहिं मुल्क में वञो हर को टैक्स थो ॾिए, टैक्सीअ वारो टैक्स थो ॾिए, दुकानदार टैक्स थो ॾिए, उहो छो था ॾियनि? ख़बर अथनि त इहो टैक्स मूंखे कमु ईंदो अॻियां, मुंहिंजे माण्हुनि खे कमु ईंदो, मुंहिंजे औलाद खे कमु ईंदो। छो त जेकॾहिं स्टेट यानी जेकॾहिं मुल्क सुधरंदो, तरक़ी कंदो, त मुंहिंजो ईंदड़ नसलनि जो बि उहो बि तरक़ी कंदा। जी हा, पर हिते फीलिंग इहा आहे त इहो जेको टैक्स असां ॾियूं था, इहा भतो था ॾियूं, इहो भतो हुकुमरान चटी था कनि, खाइनि था। हुकुमरान खाई था वञनि, चटे था वञनि। उन्हनि जा ख़ानदान लंडन में प्रॉपर्टियूं, दुबई में प्रॉपर्टियूं, जे कहिड़ो मुल्क आहे जंहिंमें प्रॉपर्टियूं कोन्हनि, जिते जिते बुल मिले थो प्रॉपर्टी, त उनखे पैसे जी त परवाही कान्हे का। सही। सो तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त नंढा दुकानदार ओसि ताईं टैक्स न ॾींदा जेसि ताईं तव्हां पंहिंजो रवैया ठीकु न कंदो हुकूमती लेवल ते।
सही, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम ॾिसो जारी नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मुरे साहब, सेनेट जी कमेटी में एहतजाज थियो, सैफुल्ला आबड़े साहब कयो त बाबा ही सखर ऐं हैदराबाद जो मोटरवे आयो छो कोन था ठाहियो, पोइ पंहिंजो एहसन साहब चयो त बाबा न हिन ई महीने कमु शुरू कयूं था। ॿिए पासे जेको आहे सभु कूड़ था ॻाल्हाइनि। अॼु खां 6 महीना अञा बि 9 महीना अॻु में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चैनल जे सॼे पाकिस्तान जे चैनल जे मालिकनि खे दावत ॾिनी मानी खाराइण जे लाइ। मेज़बानी शर्जील मेमन साहब जी। उते इंसिडेंटली मां ॾाढो वेझो वेठो हुउसि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां 2-3 सूट छॾे। ऐं जेको फेडरल मिनिस्टर आहे पंहिंजो एहसन इकबाल, न एहसन इकबाल रिथाबंदी जो मिनिस्टर आहे। जी हाँ, फेडरल मिनिस्टर हुन पंहिंजी हिकिड़ी टीवी चैनल जो मालिक आहे। जी हाँ। अलीम खान अलीम खान भाई, ओॾा मोहसिन खान, न अलीम खान फेडरल मिनिस्टर आहे मवासिलात जो, कम्युनिकेशन जो। सही। सो उते मूं इहो सुवालु उथारियो त अलीम खान चयो त न हुजणु त ईअं खपे हा त हितां थियणु शुरू खपे हा, छो त हितां ट्रैफ़िक जनरेट थी थिए पोर्ट जी, पर इहो उतां ठाहियो अथनि, पर हाणे असां ठाहियूं था। ठीकु। सही। शाज़िया मरी मैडम हुई, मैडम शाज़िया मरी बि तमामु उथी पंहिंजे पोयां वेठी परे, पर उतां उथी खड़ी थी अची वई, हुन मूंसां अची कलाम मिलायो, हम कलाम थी, हम कलाम थी। माना हम कलाम न थी, एक्चुअली हुन मुंहिंजी सपोर्ट इहो कयो त भई हीअ असां हीअ छो ज़्यादती आहे सिंध सां। सही। माना असां ॿई ॼणा थी बीह रहियासीं। बिलावल साहब बि चयो त ॾिसो हीअ ज़्यादती आहे। अब्दुल अलीम खान चयो त न असां हींअर प्रोग्राम शुरू था कयूं, पर ख़बर बदकिस्मती कहिड़ी आहे, सॼो पंजाब हिननि पाकिस्तान जे फंडनि सां ठाहियो आहे। हाणे हिननि खे यादि अची वियो त सऊदी अरब खे था चऊं उहो ठाहिजे, जॾहिं सिंध जी ॻाल्हि थी। न करण जी ॻाल्हि आहे न। माना जी हाँ, ॻाल्हि आहे त सिंध पाकिस्तान जी सपोर्ट करे। वाहिद सूबो आहे अॼु चइनी सूबनि में जंहिंमें सिंध वाहिद जेका मां चवंदुसि त माउ आहे पाकिस्तान जी, उन माउ सां अहिड़ो त सलूक कयो अथनि औलाद। ऐं वॾो पुटु जेको आहे पंजाब आहे, उन पंजाब ते अहिड़ी भींग कई आहे जो पंहिंजी सॼी डेवलपमेंट वटि सरकार मर्कज़ी सरकार या गवर्नमेंट पाकिस्तान जी फंड सां तरक़ी कराई आहे। नंढनि नंढनि शहरनि खे मोटरवे ॾिनो अथनि। हिते सॼी हिते जेका पंहिंजी सिंध में हिकिड़ो मोटरवे कोन्हे। ऐं मां सैफुल्ला दारे जेके सलाम पेश थो कयां, ज़रूरु करणु खपे। ऐं जाम ख़ान शोरे खे हिन ॿिन्ही खे सुठो प्लीट कयो आहे। ऐं मां हुनखे मुबारक बि ॾींदुसि सैफुल्ला दारे जेके ॿिन्ही खे, त बाबा ॻाल्हायो सिंध जे लाइ। तव्हां पंजाब जी नौकिरी न कयो, तव्हां सिंध जे मसइलनि ते ॻाल्हायो। ऐं इहा ख़ुशी थी आहे जो ॻाल्हाए अथनि, पर अञा ताईं बि नियत ठीकु न आहे पंजाब जी। असां सऊदी अरब खे था चऊं उहो फंडिंग करे, असां फलाणे खे था चऊं, एशियन डेवलपमेंट बैंक खे था चऊं, अड़े तव्हां पोइ सॼो सॼो पाकिस्तान जा फंड खणी तव्हां नेशनल हाईवे अथॉरिटी सभु फंड उते लॻाया आहिनि। ऐं सभु नवां रस्ता बि नवां मोटरवे ठहनि पिया। हिते मोटरवे ठहे ई कोन थो, नालो किथे आहे? मोटरवे जी को गुंजाइश फील्ड में किथे आहे? कुझु बि कोन्हे को। तव्हां न को लैंड एक्विजिशन थींदी आहे, अलाइनमेंट फिक्सेशन थींदी आहे। मां हाणे हाईवे जो इंजीनियर आहियां, कुझु बि को बि एक्शन कोन्हे, रुॻो ॻाल्हियूं आहिनि हिन महिल ताईं सालनि खां त सिंध में मोटरवे ठहे पियो। अंधी बूंडे में ख़ुशि, असां वरी अंधी बूंडे में असां वरी हिन में ख़ुशि आहियूं त बसि ॿ अखर ॻाल्हायासीं, हुननि असांखे चई छॾियो कमु शुरू था करायूं। ऐं बसि पोइ हिन में हुननि बूंडो ॾेई छॾियो, असां ॾिठो बि कोन्हे, छो त अंधा आहियूं। सिधी सही ॻाल्हि आहे, फ्रॉड था कनि सिंध सां, धोखो था कनि सिंध सां। ऐं नेठ त रहंदी, नेठ त डरंदी, केसी रहंदी, धोखे जी दीवार ओ यार खोड़ा। मुरा साहब, इन ते हिकिड़ो इख़्तिलाफ़ आहे, ही कराची हैदराबाद वारो त मोटरवे आहे हिन सिंध में, हिकिड़ो कहिड़ो मोटरवे आहे? इहो कहिड़ो मोटरवे आहे? तव्हां ख़बर आहे मोटरवे जी डेफिनेशन छा आहे? मोटरवे जी डेफिनेशन इहा आहे त सरफेस फर्स्ट क्लास, हिकिड़ी लिमिटेड एक्सेस, माना किथां बि गाॾी न चढ़ी सघे। हिननि असांजे FWO फौजी भाइरनि छा कयो, हे वतन के सजीले जवानो वीचारा छा कनि, मजबूर आहिनि न। उन फौज पाकिस्तान जी फौज मुल्क जी ख़िदमत जे लाइ उहा ई त आहे हिकिड़ी, बाक़ी त सभई आहिनि, ॿींग आहिनि। उन्हनि छा कयो जो लिमिटेड एक्सेस हाईवे करण जे लाइ त हिननि खे बंदि पिया करणा पवनि पेट्रोल पंप ऐं होटलूं वोटलूं ॿाहिरां नुक़सान पिया थियनि। पोइ छा कयनि, चवनि बाबा हिकिड़ो 60 लख रुपया जमा कराए पोइ असांखे बंदि नथा कयो। तव्हां हेॾो बकरी बि चढ़ी थी अचे, कुतो बि चढ़ी थो वञे, मोटरवे थोरी आहे। मूं त मोटरवे ठाहियो आहे न, मां त लाहौर इस्लामाबाद मोटरवे ते रहियो आहियां, मूं ठाहियो आहे न। उते केरु अंदरि हणी कोन अची कोन थो सघे, को बि नथो अची सघे।
सो ॻाल्हि आहे त दादा असां सां वेसाखा थी थिए पई त नज़र कान थी अचे, इन जे करे जो मोचड़ो वॾो आहे, असां ॾिजूं था मोचड़े खां। असां जेको चऊं था न असां जोधा जवान आहियूं, कोन्हियूं जोधा जवान, जोधा जवान हुजूं त घणा ॾींहं एतिजाज कयूं वेठा कयूं हा, निकिरी अचूं हा ॿाहिरि। अजायो खामखा जो इहे पटका ॿधूं था, अजरक रखूं था, जोधा जोधा जवान आहियो त विड़ो पंहिंजे हक़नि लाइ, केरु कोन थो विड़े। सही बिल्कुलु। मुरारी साहब, सिंध में जारी 201 जेके तरक़ियाती स्कीमूं आहिनि, तरक़ियाती रथाऊं आहिनि, उन्हनि खे गैर तसली बख़्श करार ॾेई उन्हनि जी फंडिंग बि बंदि कई अथऊं, पैसा रोके छॾियो त उन्हनि तव्हां इहो रुगो फंडिंग बंदि न थिए न, इन ते एक्शन थिए न। इन्हनि कंहिं प्रपोज़ कयूं, कंहिं अप्रूव कयूं। ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां, जी हा, स्कीम का ईअं थोरी आहे त मथां आसमान थी किरे। स्कीम इहा आहे त तव्हांजो हितां प्रपोज़ल थो ठहे, फिज़िबिलिटी थी ठहे, उनजी कॉस्टिंग थी थिए, उहा वरी पोइ पछाड़ी हिकिड़ो ड्राफ्ट ठहे थो, ड्राफ्ट वरी हिकिड़ी नंढड़ी कमेटी आहे अप्रूव थी करे उन डिपार्टमेंट जी, उनखां पोइ उहा वञे थी PND में, वरी PND में उनजी छंड छाण थी थिए प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट जी हा, में, बिल्कुलु उनखां पोइ वरी थी उहा स्कीम जी शिकिल वठे। सही। तव्हां एक्शन त वठो जिन इहो कमु कयो आहे, जिन बि इहो कमु कयो आहे, जेके उहे स्कीमूं जेके तव्हां सम्झो था रद्द आहिनि, या त तव्हां फ्रॉड था कयो, नथा खोलियो उनखे ॻाल्हि खे, चओ त हू सही आहिनि, तव्हां कूड़ा आहियो, पर तव्हां सच आहियो त हिन ॻाल्हि खे हेठि ताईं खणी वञो न। त हिन स्कीम खे कमेटी ठाहियो जेका हिननि सभिनी स्कीमुनि खे करे, उन्हनि खे पाबंद करे, जेसि ताईं एहतिसाब न थींदो न कंहिं शइ जो। जी हा, ईअं जेकॾहिं इहो ईअं आहे बसि ॼण घर जो मामिलो आहे, परवान आहे, मिर्च वधीक पइजी विया, लूणु वधीक पइजी वियो बोड़ में, त ख़ैरु आहे, वरी सुभाणे ॾिसंदासीं। असांखे सिंध में हुकुमरानी आहे ई कान, वॾेर की आहे। सही बिल्कुलु। मुआशी माहिर केसर बंगाली जो हिकिड़ो बयानु आयो आहे जेको चवे थो त सिंध जा केतिरा ई ज़िला, मतिलबु 23 ज़िला बशमूल लाड़काणे जो हुन नालो खयो आहे, त सवे साल पुठिते पियल आहे, यार पोइ मुल्क में सड़पकारी 150 सैकड़ो थी वई केसर आहे। बंगाली खे मां सलाम कंदुसि, इहो माण्हू सच थो ॻाल्हाए। इहो मां केतिरो चवंदो आहियां त सिंध में गुरबत जी लकीर खां हेठि रहण वारनि जो तइदादु 50 खां मथे आहे। सॼे पाकिस्तान में उहो सूबो जेको पोर्ट सिटी, पोर्ट बनोट समुंड हुजे, 900 किलोमीटर जी लंबाई समुंड बि हुजे, 800-900, ऐं उनखां पोइ उहो सूबो जंहिंमें जबल बि हुजनि, पहाड़ बि हुजनि, रेगिस्तान बि हुजे, शहर बि हुजनि, ज़राअत बि हुजे, रोड़ी कैनाल बि हुजे, सखर बैराज बि हुजे, उहो सूबे जा माण्हू ग़रीब पिया थियनि, पिनण जे लाइक़ु आहिनि। तव्हां पिनण में ॾिसो चङा भला माण्हू पिननि था, रोज़गार कोन्हे, जी हा, ऐं हुकूमत जी का पॉलिसी कान्हे ज़राअत जे लाइ। तव्हांजो मूं अॻे बि ज़िक्र कयो आहे त असां छो था तरक़ी कयूं, जो हिंदुस्तान ज़राअत खे तरक़ी ॾियारे थो। पाकिस्तान या सिंध में ख़ासि तौर ते असां तरक़ी ॾियारण जी बजाए सभिनी जो वात फाटो पियो आहे त कुझु माल अचे त पोइ का ॻाल्हि कयूं। सही बिल्कुलु। मुरारी साहब, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रुबीना ख़ालिद चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम पेनूं फ़क़ीरनि जो कोन्हे को, जेके माण्हू उनखे चवनि था ही पेनूं आहिनि उनखां मुस्तहिक़नि खां माफ़ी घुरनि। बढ़िया माई, पहिरीं पाण त ॾिस त तूं कहिड़ी केतिरी क्वालिफाइड आहीं, नंबर 1 एम्यूनिटीज़ जो छा थियो। ॻाल्हि आहे त तव्हां इहे पैसा जेकॾहिं उन्हनि जे तरबियत ते लॻायो, उन्हनि जे बचनि खे तरबियत ॾियो, जी हा, ऐं तव्हां जीअं बांग्लादेश जो मॉडल आहे त उते तव्हांजो अच्छा ॿुधो, सखर मां वियुसि लू बिस्किट फैक्ट्री में, उन्हनि हिकिड़ो सिस्टम दाए कयो आहे, राति जी शिफ्ट में बि लेडीज़ कमु कनि थियूं, गाॾी कई रखी अथनि, माण्हुनि ट्रेनिंग ॾिनी आहे, मां पाण ॾिसी आयो आहियां वञी पंहिंजे अखियुनि सां, हू पघार सुठी था ॾियनि, उन्हनि औरतूं ट्रेन कयूं आहिनि, किथां थियूं अचनि, रोड़ी ख़ैरपुर, ओसि ताईं उन्हनि जूं गाॾियूं वञनि थियूं, उन्हनि खे खणी थियूं अचनि शिफ्ट जूं गाॾियूं। ॻाल्हि आहे त तव्हां इन क़िस्म जो कमु कयो, पैसा लॻायो, नंढा नंढा कारखाना उन्हनि खे ठाहिण जो, नंढा नंढा वोकेशनल इंस्टीट्यूट्स हलायो। तव्हां, मूं तव्हांखे अॻु में ॿुधायो आहे त हिकिड़ो दफ़ो मां टेक्सास मां ह्यूस्टन मां वियुसि हिन में जहाज़ में, पाणीअ जे जहाज़ में, 4-5 ॾींहं जो, उते अदा 4000 पैसेंजर आहे, 1000 क्रू मेंबर हुआ, माना जेके उतां वेटर बोर्ची सभु, हुन में 60% हिंदुस्तान जा। त मां असां क्यूरियासिटी मां पुछियो, मां त तव्हां हिते कीअं आहियो, त असांजी ॿोली, असांजी उर्दू सभु पिया ॻाल्हाइनि, सही, ऐं असांखे ॿियनि जे पिरारियुनि मुक़ाबले में असांजी पिरारियुनि में भिंडियूं बि असांखे खाधियूं जहाज़ में, ठीकु, सो उन्हनि खे चऊं त यार भिंडियूं खाराइण, खारायूं था, ख़ैर बहरहाल साईं। मूं चयो तव्हां कीअं था अचो, चई असांखे 6 महीननि जी ट्रेनिंग जी थी गवर्नमेंट, उनखां पोइ असांखे ट्रेंड करे वेटर जे कम जे लाइ, बावर्ची जे कम जे लाइ ट्रेंड करे, हुनजो इंटरनेशनल असांजे हुन गवर्नमेंट जे इदारनि जो इन्हनि इंटरनेशनल इदारनि सां लेज़ान आहे। उन्हनि खे चवंदा हेतिरा माण्हू आहिनि, जीअं असां हेॾे रिक्रूट कनि था, अचूं था,
मूं चयो पोइ तव्हांजी पघार घणी आहे? चई असांजी पघार आहे $2000 पर मंथ, माना पाकिस्तान जा 18 लाख रुपया। पाकिस्तान 2000 न माना 5-6 लख रुपया, अच्छा, हाँ बस 280 रेट आहे, जी हाँ। त माना तक़रीबन 5.5-6 लख रुपया महीनो। त मूं चयो तव्हांजी उते मार्केट वैल्यू छा आहे? चई असांजी 35 रुपया, 35,000 रुपया, 35,000 रुपया। मूं चयो त भला पोइ 35,000 रुपया तव्हां पोइ कीअं भला? चई त असांजो 10 महीना जहाज़ ते हूंदा आहियूं, खाधो पीतो बि हिननि जे मथां हूंदो आहे, रहूं बि जहाज़ ते, 2 महीना असांखे मोकल मिलंदी आहे, सैलरी बि ॾींदा आहिनि 12 महीननि जी, असां उहो खणी वेंदा आहियूं, उते असां वॾा माण्हू आहियूं, नवाब आहियूं, ॿियो ॿारो $24,000 असां खणी वेंदा आहियूं, छो त असांजो ख़र्च त कोई रुपयो बि कोन्हे, हुकूमतियूं कंदियूं आहिनि। इन माईअ खे चयो ख़ुदा जी बंदी, तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जहिड़ो बि चओ जीअं बि आहे, इन्हनि पैसनि मां तव्हां ॿहिराड़ियुनि में इदारा क़ाइमु कयो जीअं माण्हू तरक़ी कनि। सही, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सीधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿेहर भलीकार। मुरे साहब, रसूल बख्श पलीजा साहब जी वरसी थी गुज़री आहे, फ़िक्र पली जो। जी हाँ, बिल्कुलु। ॾिसो, मां पलीजे साहब खे 1967 खां सुञाणा, इंटर में आयासीं, पलीजो साहब नोवेक्स हिकिड़ी हूंदी हुई ड्राई क्लीनर्स हीराबाद में, पोइ असां ईंदा हुआसीं, मुदबिर हो, ॻाल्हाईंदो सुठो हो ऐं तहरीक जो हामी हो, जी हाँ। सिंध जी ॻाल्हि कंदो हो। असां वेंदा हुआसीं ऐं उहो एंटी वन यूनिट मूवमेंट हुई। पलीजो साहब, रसूल बख्श पलीजो साहब बिलाशुबा हिन धरतीअ जो हीरो आहे, हीरनि मां हिकु आहे, जंहिं पंहिंजे वसार वितार सिंध जी ख़िदमत कई ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई। सही। पलीजो साहब सां पोइ उहो तालुक़ु जारी रहियो, बल्कि मूं वटि हिकिड़ी अयाज़ लतीफ़ पली जी हिकिड़ी तस्वीर बि लॻाई आहे, जंहिंमें मां ऐं पलीजो साहब गॾु, मां यूसुफ टालपुर ऐं पलीजो साहब गॾु वेठा आहियूं, 3 ॼणा। उनखां पोइ जी ज़रीना वेठी आहे ऐं अयाज़ लतीफ़ पली जो हाणे त माशाअल्लाह वॾो बि थी वियो आहे ऐं लाइक़ु फ़ाइक़ु आहे। जी हाँ, बिल्कुलु। उहो उनजे कच्छ में वेठो आहे। बिल्कुलु। हिन अदी अख़्तर बलोच, उहा असांजी औरतुनि जे, अख़्तर बलोच पोइ रियाज़ मेमण, इहे 2 छोकिरियूं हुयूं जेकी ईमानदारी सां जिन एंटी वन यूनिट मूवमेंट में औरतुनि जी नुमाइंदगी कई। पलीजो साहब, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त पलीजे साहब जेके अख़्तर बलोच आई न पॉलिटिक्स में, जेलनि में वई, एंटी वन यूनिट मूवमेंट हिकिड़ो अजीब मॉडल हो ऐं उन में पलीजे साहब जो टोड़ण में पलीजे साहब जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो ऐं ॻाल्हाईंदो तमामु सुठो। लतीफ़ सरकार ते मां पोइ वरी जॾहिं चैनल जो मालिक थियुसि त असां हिते मूं इंटरव्यू कयो, लतीफ़ सरकार ते दस्तरस हुई हुनजी। अयाज़ बि तमामु घणी महिनत कई आहे, हुनखे बि काफ़ी पंहिंजे पीउ जो उहो वकार ऐं पंहिंजे पीउ जो उहो जेको वरसो आहे उनखे क़ाइमु रखियो अथई। अहिड़नि माण्हुनि जूं वरसियूं मल्हाइणु खपनि ऐं बल्कि इहो सलाम आहे सिंधियाणी तहरीक खे बि ऐं अवामी तहरीक खे बि, जो हुनखे यादि बि रखनि ऐं हुनखे जेको आहे सॼी सिंध जे लाइ हिकिड़ी उत्साह पैदा थियो। जी हाँ। पर मां हिकिड़ी अर्ज़ु कयां, उन ज़माने खां वठी ही गॾु नथा थियनि। हिकिड़ो वॾो सुवालु आहे मुंहिंजे ज़हन में त बाबा जेके नेशनलिस्ट आहियो, सिंध जी ॻाल्हि करण वारा आहियो, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करण वारा, तव्हां गॾिजो चओ था। सही। गॾिजंदो त हिकिड़ो ताक़त थींदी। तव्हां हिक ॿिए ते तनक़ीद कंदो या हिक ॿिए सां न मिलंदो त तव्हां उन सां सिंध जे हक़नि वारे मामले खे हल्को कंदो, छो त तव्हां हिकिड़ो आवाज़ु अचणु खपे तहरीक जो बि, सभिनी जेके नेशनलिस्ट आहिनि, सभिनी कॉम्परस, अलॻि अलॻि तव्हां कुझु न करे सघंदो। जी हाँ, त न थींदो तॾहिं जॾहिं सभु गॾिजो ऐं तव्हां जूं 5-8 सीटूं हुजनि असेंबली में, जिते तव्हां हक़नि जी, ॾिसो न ॻाल्हि आहे त ईअं त तव्हां ॾाढी सुठी तकरीर था कयो, पर तव्हां माण्हुनि जे दिलनि में वञो न, माण्हुनि खां वोट वठो न, माण्हुनि खां वोट वारी सियासत कयो। जीअं तव्हां हाणे अयाज़ लतीफ़ जीअं ॻाल्हाए थो, एॾो सुठो थो ॻाल्हाए, ज़बरदस्त थो ॻाल्हाए, तूं वञ न असेंबली में, त तो जहिड़ा माण्हू खपनि न असांखे, जेके जवाबु ॾियनि, जेके ॻाल्हाइनि। सो बहरहाल इहो इन जी कमी आहे। अलाह करे असां कोशिशि कई, ज़ुबैर टालपुर ऐं मूं कोशिशि कई
नवाब ज़ुबैर टालपुर जेको जी हाँ, आबादगार अॻुवान आहे। आबादगार हितां जो सदर आहे, त भला हिननि ॿियनि खे विहारियूं। सो शाह साहिबु हिकिड़ो ज़ैन शाह ऐं ॿियो ॿिन्ही खे चयोसीं मानी खां ओचो त कचहरी वियो। ज़ैन शाह साहिबु आयो, शाबस अथसि। लतीफ़ पली जो मां बिज़ी आहियां, बदीन में कोन थो अची सघां। इहे ॻाल्हियूं लतीफ़ पली जेके सोचणु खपे त असां विहूं ॻाल्हायूं, छो त लतीफ़ पली जो मिसफिट आहे उते डेमोक्रेटिक जेको असांजो आहे सिंध डेमोक्रेटिक छा आहे GDA में ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, जी हाँ, उन मिसफिट आहे। छो त हिन जो ऐं उते सभु वॾेरा वेठा आहिनि, पीर वेठा आहिनि, हिन जो तमामु वॾो फ़र्क़ु आहे सोच जो। हिननि खे पाण में गॾिजणु खपे, हिकु थियणु खपे, हिकिड़ो आवाज़ु थियणु खपे सिंध जे लाइ। सही बिल्कुलु। मुरे साहब, ईरान ऐं अमेरिका जा मामला पोइ हुन खां पोइ चवंदा मुआदे जे तमामु वेझो आहियूं, पोइ जंगबंदी, वरी जंगबंदी ख़तम बि थी वई, पोइ शयूं तमामु चवंदा हाणे सफ़ा जॾहिं वेझो ट्रिप आहियूं। ताईं ठग सां पालो पवंदो आहे त पोइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे कुझु मुंहं ते ॻाल्हाइणु। अमेरिका ट्रिप ताईं ऐं ठग आहे, अलाह ईरान वारनि खे पनाह में रखे, ऐं ईरान वारनि खे सलाम आहे जो ईरान वारा पंहिंजे क़ौमी वहदत खे ऐं मुक़ाबिलो ॾियनि, क़ुर्बानियूं ॾियनि पिया, सलाम आहे उन्हनि खे। सही बिल्कुलु। सिंध में पाणी खोट जेको आहे लॻभॻि 50% खां वधी वई आहे, आबादगार परेशान आहिनि, हुन खां पोइ इरसा बि ख़ामोश आहे हिन सॼे मामले। इरसा छो न ख़ामोश, इरसा आहे छा, इरसा पंजाब आहे, इरसा पंजाब आहे। पंजाब चाहे थो त सिंध ॿुॾे, तरक़ी न करे, सिंध तबाह थिए। इहा ख़बर कान्हे का हिननि खे त बाबा तव्हां सिंध तबाह थींदी त तव्हां त पहिरीं तबाह थींदो। ख़बर त छा आहे, कुदरती तौर ते सिंध खे कुझु एडवांटेजिस आहिनि। फ़सुल जेके सिंध में अचनि था हलनि था, पहिरीं था हलनि, तव्हांखे उहे मिलनि था। वरी उनखां पोइ तव्हांजा फ़सुल असांखे मिलनि था। तव्हां उनखे उन सिंध खे छो सिंध जे माण्हुनि खे तबाह करण जे पोयां पिया आहियो। उन्हनि सिंध जे माण्हुनि पाकिस्तान ठाहियो आहे, सिंध जे ख़ुदा रा तव्हां कुझु अहसासु कयो। ऐं सिंध जा माण्हू हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि, हर कुर्बानी ॾिनी अथनि वक़्त ते। सो तव्हां रुॻो तव्हां जेकॾहिं जंगनि में विड़िया आहियो त हिते असांजा हुरो कोन विड़िया, सही बजट में हुर बि विड़िया, हिन खां पहिरीं अंग्रेज़नि सां मूं वटि मुआदो टकायो। त हिन करे पंजाब वटि सिंधनि जे लाइ को सॉफ्ट कार्नर कोन्हे। ईअं मूंखे ख़ुशी आहे त कुझु पंजाब जा हींअर दानिश्वर इहा ॻाल्हि करणु शुरू कई अथनि। सही। मुरे साहब, DGFI अॼु ब्रीफिंग ॾिनी आहे, पंहिंजो घरू मामलनि वारी जेका कमेटी आहे, चई त तालीम जे वीज़ा ते 10,000 पाकिस्तानी हुते विया त उन्हनि सियासी पनाह जी दरख़्वास्त ॾिनी आहे। 7,000 पाकिस्तानी घुमणु विया त वापसि ई न वरिया आहिनि। हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां तव्हांखे, हिकिड़ो अमरा हुजे, सो उनखे मौलाना घेरे चइबो हाणे तुंहिंजी जन्नत नसीब थींदे, ईअं थींदे ईंदी निमाज़ पढ़। सो निमाज़ जो पढ़णु वियो त हफ़्तो खनि निमाज़ पढ़ियईं त पासीरो मस्जिद खां वञे त मुले खे चयईं, मुले चयुसि अबा तूं वरी निमाज़ूं बंदि करे छॾियूं। चईं त विछाए बि सवड़ियूं छॾियूं अथव, हे ॾिस मुंहिंजा गोॾा फटिजी पिया आहिनि। हिन मुल्क में कहिड़ियूं सवड़ियूं विछायल आहिनि जो हिते नौजवान अचे, हिन मुल्क में माण्हू रहनि। गोॾा माण्हुनि जा रुॻो तव्हां सां मिलण ई वरी ॻाल्हि आहे। तंहिं करे जे हुननि खे मौक़ो थो मिले त उहो मौक़ो हंट करणु था चाहिनि। जी हा, छो तंहिं करे तव्हां पंहिंजे मुल्क में नौजवाननि खे सहूलियतूं ॾियो ऐं तव्हां पंहिंजे मुल्क जी तरक़ी ॾियारियो त केरु वेंदो पंहिंजी माउ छॾणु, मादरे वतन छॾे। सही इहो हीअ पंहिंजी करणी, इहा इन्हनि जी करणी भरणी आहे। तंहिं करे अयाज़ न मरण जी ॻाल्हि कान्हे हिते, पर इन्हनि जी पंहिंजी करणी भरणी आहे। सही बिल्कुलु। मुरे साहब, गुज़िरियल हफ़्ते तूफ़ान आयो, हुन खां पोइ सिंध जे 10 ज़िलनि में, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे 10 ज़िलनि में अञा ताईं बिजली बहाल न थी आहे। 8 ॾींहं थी विया आहिनि। मुंहिंजे साम्हूं इहे IPPs थियूं, मुंहिंजे साम्हूं इहे मुआदा थिया। मां तॾहिं इस्लामाबाद में हुउसि, नौकिरी में हुउसि। IPPs तबाह करे छॾियो हिन बिजली खाते सॼे खे, सॼे सिस्टम खे अनबैलेंस करे छॾियो। सभु तव्हां जूं तारूं पुराणियूं आहिनि, सभु तव्हांजा पोल पुराणा लॻल आहिनि, सभु तव्हां, और ज़ाहिर आहे त उहो सभु ख़स्ता हालत में आहिनि, पंहिंजी लाइफ ॾिसी चुका आहिनि। उहो थियनि कोन थियूं, डिस्ट्रीब्यूशन तव्हांजी ठीकु न आहे। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इहो ई थींदो न जीअं थिए पियो। ऐं माण्हुनि खे वीचारनि जे लाइ अज़ाब आहे वॾो। हेॾा माण्हुनि जे लाइ सोलर प्लेटुनि या सोलर सिस्टम जी आहे त उते वरी टैक्स अलॻि पिया हणनि। यानी माण्हुनि खे सोड़ो करे, जीअं रसो कोन सोड़ो कबो आहे त पोइ ख़ुदि पासे वारो सोड़ो, हुन में अवाम लाइ को हुकूमत खे को कंसिडरेशन कोन्हे। सही बिल्कुलु। मुरे साहब, सिंध हाई कोर्ट 1980 जो हिकिड़ो फ्रॉड रेफरेंस केस हुनजो फ़ैसिलो ॿुधायो अथई। 7 जवाबदार जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे त बरी कयो अथई, बाक़ी 9 जवाबदारनि जो चयो अथई बाबा हिननि जी सज़ा बि बरक़रार आहे त हिननि जो मिल्कियतूं बि ज़ब्त कयो। 1980 जो फ़ैसिलो हाणे 46 सालनि खां पोइ हाणे अची वियो आहे। छा थींदो, फ़ैसिला ईअं था हलनि, कोर्टूं ईअं थियूं हलनि पाकिस्तान। उते तव्हां वञो, हिकिड़े केस वियो न आहे, जज फ़ैसिलो ॾिनो न आहे।
हिते ईअं था थियनि छा कनि। सही। सिंध में सिंध हुकूमत तालीमी इदारनि में मंशा जी रोकथाम जे लाइ चयो त शागिर्दनि जी बि असां टेस्ट कंदासीं, उन खां पोइ फोर्स जोड़ियूं था, हड़तालुनि खां बि शागिर्दनि खे रोकियो वेंदो, ऐं पोइ वरी मूंखे चयो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, कहिड़े मुल्क में फोर्स थो ठहे शागिर्दनि ते कंट्रोल करण जे लाइ? तव्हां उस्तादनि जूं भर्तियूं ठीकु कयो, बाअख़लाक माण्हुनि जूं भर्तियूं कयो, तव्हां अंदरि एनवायरमेंट पंहिंजो ठीकु कयो, ॿारनि खे कहिड़ो लाचार पिया ॿार वञनि था तव्हांजे हुन कंट्रोल न हुजण जे करे, उस्ताद जे लाइक़ु फ़ाइक़ु न हुजण जे करे, हुन ग़लति एनवायरमेंट जे करे पोइ वञी था ॿार इन ते लॻनि, छो त उते माण्हू अचनि था जेके ॾियनि था न उन्हनि खे, उस्ताद त कोन मुमकिन आहे उस्ताद विकिणो कंदा हुजनि। सो ॻाल्हि आहे हीअ हिननि जे इहे जेके बि आहिनि ख़र्चु कंदा अजायो ज़ान। बाबा तव्हां उस्तादनि जी अख़लाक़ी तरबियत कयो, उस्ताद ई कंट्रोल कंदा आहिनि सभिनी शयुनि खे, तव्हांजा इहे हथियारबंद माण्हू कोन कंदा, ॿी था ॿेड़ी ॿोड़ियो। सही, बिल्कुलु। मुरैद साहिब, सिंध जी जेलनि में गुंजाइश खां वधीक कैदी जेके आहे उहे भर्ती भरियल आहिनि। सिंध में इंसान थोरी आहिनि। जी हा। टोटल घणनि जी डबल माण्हू था रहनि, 14,000 जी गुंजाइश आहे, 27,000 मौजूदु आहे, डबल था रहनि, पोइ माण्हू थोरी आहिनि इहे। मां जेल में रहियो आहियां न, मां 1970 में जेल में रहियो आहियां, मूंखे मिलिट्री कोर्ट साल सज़ा ॾिनी, एंटी वञी हुन जे मूवमेंट में। जी हा। त मां रहियो आहियां न जेल में, उन्हनि वीचारनि सां इंसानी सलूक ई कोन्हे। असां छा कयो, हैदराबाद में जेल में हुआसीं अछे चकर में, सो हिकिड़ी ॾींहुं दाल चेक कईसीं कैदियुनि जी, त कारो अलाए छा हुयो, खणी हारीसीं त सॼी जेको आहे धरती जेका आहे सा ईअं बुड़बुड़ा पई करे। असां हारे छॾी, सुपरडेंट घुरायो असांखे, तव्हां इहो न कयो, ॾिसो ठीकु न आहे, तव्हांजो कमु न आहे जेल जे मामलनि में दख़ल ॾियण जो। असां त कोन था ॾियूं, पर हीअ छा आहे, ज़रूरु छो था कयो? उते हिकिड़ो गानो हूंदो, कला मंझि ते मूंखे यादि आहे, गोगड़ू बसर था घुराइनि, कची दाल कैदनि खे खाराइनि, इहो राशन पाण था खाइनि, राशन पाण था खाइनि, ईअं उन्हनि वीचारनि जो राशन खाए वञनि। अलाह अकबर, जेल डिपार्टमेंट हेॾो इम्पॉर्टेंट आहे जो इहे जेकॾहिं माण्हुनि सां सही हलनि त हिननि जी जन्नत हिते आहे, पर उहो जन्नत जी उन्हनि खे परवाह न आहे, हिते माल जी ज़रूरत आहे। सही। मुरैद साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे ॾिन जा इजाज़त, अला वाही।